नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं बसरनि जी खटाइण। कीअं तयारु कयूं था मां तव्हांखे ॿुधाईंदमि। हलो त बसरनि जी खटाइण तयारु। बसरनि जी खटाइण तयारु करण जे लाइ असांखे बसर खपंदा आहिनि। असांजा नंढा नंढा बसर, सिंधी बसर, असां इन्हनि खे छिले करे चोम खां असां इनखे कट ॾींदासीं। इन्हनि खे बसरनि खे असां कट ॾेई चुका आहियूं। अधु किलो हिकु बसरनि ते असां 1 चमचो असां लूण जो ॾेई करे रखंदासीं, जीअं इन्हनि जो कोड़ोपन ख़तमु थी वञे बसरनि जो। ऐं इन में हेड बि ॾेई करे रखी छॾींदासीं जेसिताईं इन्हनि जो कोड़ोपन ख़तमु थी वञे बसरनि जो। अधु कलाक खनि खां पोइ असां खटाइण तयारु कंदासीं। अधु कलाक थी चुको आहे। बसरनि खे धोई पोई असां साफ़ु करे चुका आहियूं। हीअ सिरे जेका असांखे खटाइण तयारु करण लाइ खपंदी, इहा मार्केट में मिलंदी आहे। इनखे असां साफ़ु करे चुका। इहो आहे असांजा 2 चमचा असांखे खटाइण तयारु करण लाइ। अधु किलो खटाइण तयारु करण लाइ 2 चमचा असां सिरे जा विधा। लूणु विधोसीं, हेड विधी। असां लूणु अॻ में विझी चुका हुयासीं, इन करे असां टेस्ट करे ॾिसंदासीं असांखे लूण जी ज़रूरत पवंदी त असां विझंदासीं। तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ विझी सघो था। हे आहे असांजी सुरखो जेको खटाइण तयारु करण लाइ खपंदो। पाणीअ जी ज़रूरत पवंदी। हिन में असां सुरखो विझंदासीं। पाणीअ में सुरखो विझिबो। असां 1 बुकी सुरखे जी विधी आहे। पोइ असां ॾिसंदासीं त असांखे ज़रूरत पई त असां ॿियो बि सुरखो विझी सघंदा आहियूं। त हिन में असांजी हे आहे असांजो कंटेनर। तव्हांखे कोई बि हुजे, नंढो हुजे या वॾो हुजे, उन में तव्हां खटाइण तयारु करे सघो था। असां हिन में बसर विझी छॾींदासीं। असांजे हिन में मसालो असांजो रहिजी वियो आहे। इन में असां थोरो इहो पाणी विझंदासीं, जेको असां सुरखे वारो पाणी ठाहियो हुयोसीं। इन में असां सुरखो विधो, उहो ई पाणी असां हिन में विझी छॾींदासीं। हीअ असांजी खटाइण बसरनि, जंहिंखे असां सिंधीअ में चवंदा आहियूं रस वारी बसरनि जी खटाइण, तमामु घणी टेस्टी ऐं मज़ेदार थींदी आहे। तव्हां ज़रूरु ट्राए कजो, तव्हांखे ज़रूरु जी खटाइण तयारु थी चुकी आहे। इहा खटाइण तयारु थियण में तक़रीबन 3 ॾींहं रखंदा। कंहिं गरम जॻह ते तव्हां रखी सघो था। तव्हां पोइ तयारु थी वञे त तव्हां कंहिं बि अंदरि कंहिं थधी जॻह ते तव्हां रखी सघो था, फ्रिज में रखी सघो था। इहा हुई असांजी बसरनि जी खटाइण, तमामु घणी टेस्टी ऐं मज़ेदार। हाणे पंहिंजी भेण खे